के अपडेट कंदासीं। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध में गुरबत के खात्मे बाबत प्रोग्राम जे प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं DDO के मुअत्तल करे छॾियो आहे। चेयरमैन निसार खोड़े जे सदारत हेठि सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास थियो। 20 अरब रुपयनि जी ऑडिट रिकॉर्ड न पेश करण ते प्रोजेक्ट डायरेक्टर के हटाइण जो हुकुम ॾिनो वियो। पब्लिक अकाउंट्स कमेटी ईंदड़ इजलास में SRSOG CEO के तलब करे वरितो आहे। इजलास में प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जे साल 2019-20 जी ऑडिट पेरास जो जायज़ो वरितो वियो। अवां नाज़रीन अपडेट कंदा हलूं। इजलास दौरान ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त ही प्रोग्राम सिंध हुकूमत जी फंडिंग सां हली रहियो आहे। हुननि चयो त हुननि जे मनसूबनि वारे तख़्ते ते सिंध हुकूमत जो नालो छो नाहे हूंदो। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध में गुरबत जे खात्मे बाबत प्रोग्राम जे प्रोजेक्ट डायरेक्टर DDO के मुअत्तल करे छॾियो आहे। चेयरमैन निसार खोड़े जी सदारत हेठि सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास थियो। 20 अरब रुपयनि जो ऑडिट रिकॉर्ड न पेश करण ते प्रोजेक्ट डायरेक्टर के हटाइण जो हुकुम ॾिनो वियो। पब्लिक अकाउंट्स कमेटी ईंदड़ साल में SRSOG CEO के तलब करे वरितो आहे। इजलास में प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जे साल 2019-20 जी ऑडिट पेरास जो जायज़ो वरितो वियो। इजलास दौरान ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त ही प्रोग्राम सिंध हुकूमत जी फंडिंग सां हली रहियो आहे। इन बारे सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। बिल्कुल फराह। पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास PND खाते जे ऑडिट पेरास जे हवाले सां थियो आहे। PAC इन हवाले सां न सिर्फ़ काफ़ी मुतहरिक नज़र आई बल्कि सिंध में गुरबत ख़त्म कयो प्रोग्राम पीपल्स पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम जे प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं DDO के मुअत्तल करे छॾियो। PAC सिंध हुकूमत पारां सिंध जा जेके ॻोठाणनि इलाइक़नि में गुरबत ख़त्म करण वारो जेको प्रोग्राम आहे, हुन में हर साल SRSO के जारी थींदड़ 20 अरब रुपए जी ऑडिट रिकॉर्ड फ्राहम न करण ते PND जे जेको पीपल्स पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम जे प्रोजेक्ट जो डायरेक्टर आहे उनखे मुअत्तल कंदे उहिदे तां हटाइण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। PAC सिंध एक्सीलरेटेड एक्शन प्लान जे हवाले सां जेका बुख मिटायो प्रोग्राम तहत 1.618 मिलियन रुपया जेको सिधो सो DDO अकाउंट में जेका रक़म आहे उनजो चेक जारी करण ते DDO खे मुअत्तल करण जो हुकुम जारी कयो ऐं इन इजलास में SRSO जो जेको CEO आहे उनखे तलब करे वरितो आहे। त सिंध असेंबली जेका पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास आहे उन चेयरमैन निसार अहमद खोड़ो जी सदारत में थियो हुयो। इजलास में प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जे साल 19 ऐं 20 जे जेको ऑडिट पेरास जो जायज़ो वरितो वियो ऐं कमेटी जा जेके मेंबर आहिनि मखदूम फ़खरुज़्ज़मान सेक्रेटरी PND, जावेद सिबगतुल्लाह महर DG ऑडिट समेत पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम जे प्रोजेक्ट डायरेक्टर परवेज़ चांडियो उन्हनि शिरकत कई। इजलास में PND सिंध जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठाणा ज़िलनि में गुरबत मिटाइण जो जेको प्रोग्राम आहे उन में सिंध हुकूमत पारां समाजी तंज़ीम SRSO के सालियानो जारी थींदड़ हर साल जेको 20 अरब रुपयनि जी जेका फंडिंग आहे उनजो ऑडिट रिकॉर्ड जेको उहो मुहैया न कयो वियो। SRSO जो जेको प्रोग्राम आहे उन में केतिरा ई कहिड़ा ज़िला शामिल इन हवाले सां सिंध हुकूमत फंड जारी करे थी। चेयरमैन PAC इन हवाले सां खातो जो जेको PDA उन खां सवाल जवाब कया ऐं ॻोठाणी जेका ज़िला आहिनि उन में गुरबत घटि करण जे हवाले सां RSE जे जेका NGO आहे उनखे हर साल इहा रक़म फ्राहम सिधो सौ कई वञे थी ऐं मॉनिटरिंग जो जेको खातो आहे पीपल्स पॉवर्टी रिडक्शन जो PD जेको उनजी मॉनिटरिंग कंदो आहे। त PD जेको परवेज़ चांडियो इन हवाले सां ब्रीफिंग बि ॾिनी। संदसि चवण त पहिरीं यूरोपीय यूनियन 10 अरब रुपयनि जी फंडिंग SRSO के जेको सिंध जे 8 ज़िलनि में गुरबत मिटायो प्रोग्राम ख़त्म करण जे हवाले सां ॾींदी हुई ऐं अहिड़ी तरह सां सिंध हुकूमत हाणे 20 अरब रुपयनि जी जेका फंडिंग जेका आहे उहा जेकबाद, शिकारपुर, कश्मीर, कनकोट, थरपारकर समेत 16 ज़िलनि में इहा रक़म जारी करे थी। सिंध हुकूमत सूबे में जेका इहा रक़म आहे इन हवाले सां न सिर्फ़ जेको निज़ाम आहे उहो सरसू उहो हलाईंदी आहे। इन हवाले सां जेको प्रोग्राम हले थो इन रिकॉर्ड चेयरमैन PAC जो पुछाणो कयो त किथे आहे त इन हवाले सां जेको PD आहे उहो रिकॉर्ड मुहैया न करे सघियो। SRSO सिंध जी जेका हुकूमती फंडिंग आहे उन ते हले थो ऐं सिंध हुकूमत जो जेको नालो हले थो पर सिंध जी जेका फंडिंग आहे उन हवाले सां मनसूबनि ते तख़्ती जेका आहे सिंध हुकूमत नाले सां लॻे थी। चेयरमैन PAC इन हवाले सां सख़्तु सवालनि जवाबनि तहत जेको पुछाणो कयो। संदसि चवणो त अहिड़े क़िस्म जी जेका रिकॉर्ड फ्राहमी न करणु ऐं ग़फ़लत वारो जेको अमल आहे उहो बर्दाश्त न कयो वेंदो ऐं मनसूबनि में सिंध हुकूमत जेका पंहिंजा फंडिंग ॾिए थी त उन जो मक़सदु इहो आहे त सूबे जे माण्हुनि खे फ़ाइदो थिए ऐं बजाए फ़ाइदो थिए वञे रिकॉर्ड जेकॾहिं नथो ॾिनो वञे त इन हवाले सां निसार अहमद खोड़ो न सिर्फ़ु PD परवेज़ चांडियो खे मुअत्तल करे उहिदे तां हटाइण जो हुकुम जारी कयो ऐं इन हवाले सां समूरा जेके तफ़सील ईंदड़ हफ़्ते ॿीहर तलब कंदे रिकॉर्ड घुरी वरितो आहे। जी फराह। ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ इन हवाले सां अपडेट करण लाइ।